अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविज़न न्यूज़ जे पारां मां आहियां मुंहिंजो मेज़बान फ़याज़ नाइश। नाज़रीन, गुफ़्तगू कंदासूं मुल्क जे अहम मामलनि ते ऐं सभ खां पहिरियों वज़ीर आज़म पाकिस्तान जेको UN में ख़िताब कयो आहे उन सां गॾु गॾु ज़ाहिर आहे जॾहिं UN में वज़ीर आज़म जे ख़िताब ते गुफ़्तगू थिए थी त उनजे पस मंज़र में जेको आहे पाक इंडिया लाॻापा आहिनि जेके अॼुकल्ह काफ़ी जेके आहिनि उहो शिकार आहिनि, छिकताण जो शिकार आहिनि। उन सां गॾु कराची जी सियासत ते ॻाल्हाईंदासीं जिते ॿ डेवलपमेंट्स थियूं आहिनि। हिकिड़ी डेवलपमेंट इहा थी आहे जेका कल्ह करारदाद पास कई वई सिंध असेंबली जे पारां, जंहिंमें MQM ख़ुदि मुतहदा क़ौम मूवमेंट जे मेंबरनि बि उहा करारदाद मूव कई ऐं पंहिंजे बानी यानी पंहिंजे जंहिंखे अॻे कंहिं ज़माने में क़ाइदु कोठियो वेंदो हुयो उनखे ते आर्टिकल 6 तहत मुक़दमे हलाइण जी ॻाल्हि कई। ऐं उनखां अलावा जेको आहे अॼु असांखे नज़र आयो त चूंडियल जेको मेयर आहे वसीम अख्तर उनजी ज़ाल जेका आहे घरवारी जेका आहे उन ई जेको आहे ऐलान कयो आहे त संडे ते जेको आहे उहो क्लिफ्टन जे इलाइक़े में सब कारकुन हुनजे मुड़ुस जी आज़ादी जे लाइ जेके उहे गॾु थियनि। उन सां गॾो गॾु बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु मलीर जे इलाइक़े में मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो कयो आहे, उते उन्हनि स्पीचिस कयूं ऐं जेका पीपल्स पार्टी जेका ताज़ो प्रोविंशियल असेंबली सीट खटी आहे उन ते हुन अवाम जो थोरा मञा आहिनि। पर हुनजो जेको डिक्शन हुयो, जेका ॿोली हुई, जेको उनजो जेको टारगेट हुयो तोड़ी जो इहा सीट हुननि MQM जे ख़ाली थियल सीट तां खटी आहे, पर हुनजी जेका सॼी जेका गुफ़्तगू हुई उहो ई साॻी गुफ़्तगू हुई जेका हुन कंहिं ज़माने में कश्मीर जी इलेक्शन में कई पए। उनखे इहा शायदि ख़बर न पई त कश्मीर जी इलेक्शन आहे, हीअ सिंध जे हुन में बीठा आहिनि ऐं उहो ई साॻी हुयो मोदी के यार को। उन्हनि समूरनि इश्यूज़ ते गुफ़्तगू कंदासूं। अॼोको प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे मुल्क जे नामियारे एनालिस्ट सीनियर एडवोकेट जनाब शहाब उस्तो साहब। अचो त हुन सां गुफ़्तगू कयूं। साईं उस्तो साहब, अस्सलाम वालेकुम। महिरबानी साईं। प्राइम मिनिस्टर स्पीच कई आहे हिकु अहिड़े मौक़े ते जॾहिं पाक भारत लाॻापा तमामु हिकिड़े वॾी छिकताण वारी सूरत हाल जो शिकार आहिनि। उड़ी जो वाक़ियो बि थियो आहे, पर उनखां पहिरियों जेको आहे कश्मीर जे अंदरि जेको कुझु थियो पिए, वरी हिते कलभूषण जी गिरफ़्तारी ऐं सॼो इहो जेको पस मंज़र आहे ऐं अल्ताफ़ जूं तक़रीरूं, सॼो पस मंज़र जेको आहे इहो पाक भारत लाॻापनि जे हवाले सां तमामु घणो छिकताण वारे सूरत हाल में, उन सूरत हाल में वज़ीर आज़म जेको आहे वञी जेको आहे उते ख़िताबु कयो आहे। तव्हां कीअं था ॾिसो? साईं ॾिसो, वज़ीर आज़म जो जेको कल्ह जो ख़िताबु हुयो, जंहिं वक़्तु उहो ख़िताबु करे रहियो हुयो उन वक़्तु बि पाकिस्तान जे कुझु TV चैनल्स ते सीनियर जेके एंकर्स हुया उन्हनि पे इहो चयो त शायदि पाकिस्तान ऐं भारत जूं जेका सो सरहदनि ते झड़पूं शुरू थी वियूं आहिनि। ऐं उन खां पोइ इतला अचणु शुरू थी विया त पाकिस्तान जा जेके फाइटर एयरक्राफ्ट्स आहिनि उहे मथे पाकिस्तान जे ख़ासि तौर ते गिलगित बल्तिस्तान वारो जेको कॉरिडोर आहे उते उहे जो एयरबोर्न हुया। उन खां पोइ मोटरवे खे बंदि कयो वियो, उन ते एक्सरसाइज़िस शुरू थी वियूं, लैंडिंग ऐं टेक ऑफ जूं। त हिकिड़ो इहो तासुर पे नज़र आयो त शायदि का अहिड़ी सूरत हाल पैदा थींदी जंहिंमें का जंग वारी कैफ़ियत थी वञे मुल्क में, ऐं ॼण त ॿिन्ही तरफ़नि खां प्रिपरेशन हुई। इंडियन मीडिया जेका हुई उहा ॾाढी घणी होस्टाइल हुई ऐं पाकिस्तान खे हुननि शुरू खां वठी जेको उड़ी वारो वाक़ियो थियो आहे उनजो ज़िम्मेदार बणायो। ऐं कल्ह जेको पाकिस्तानी एम्बेसडर खे हुते घुरायो वियो, हाई कमिश्नर खे, ऐं हुनखे बि मीडिया में जेके रिपोर्ट्स आहिनि त पाकिस्तान जे ख़िलाफ़ जेको मवाद हुयो उहो ॾिनो वियो। पाकिस्तान मां आया आहिनि, पहिरियों चवनि पिया त जैश मोहम्मदी जा माण्हू हुया, हाणे था चवनि लश्कर तैयबा जा आहिनि। त इहो हिकिड़ो सॼो बिल्डअप हुयो जंहिंजो ज़ाहिरा असरु डायरेक्टली इनडायरेक्टली प्राइम मिनिस्टर जे उन स्पीच ते बि पियो। ऐं प्राइम मिनिस्टर जो मां सम्झां थो त काफ़ी क्लियर मैसेज ॾिनो ऐं इफेक्टिव स्पीच हुई। पाकिस्तान जे होम जेको सेंटिमेंट्स हुया उनखे बि ज़हन में रखियो वियो ऐं कोशिशि कई त कंहिं तरीक़े सां वरी कोऑपरेशन ऐं अनकंडीशनल ॻाल्हियुनि करण जी बि आछ कयईं। ऐं कोशिशि इहा ई कयईं त इहो तासुरु अचे त पाकिस्तान मुख़लिस आहे, पाकिस्तान जो जेको इंट्रस्ट आहे उहो हिन ख़िते जे अमन में आहे ऐं इंडिया सां बहितर तालुकात में आहे। सो मां सम्झां थो त काफ़ी
बैलेंस स्पीच हुई। ऐं हालांकि अॼु बि मां ॿुधां पियो शाम जो त जेका असां वटि हिकिड़ी मख़सूस सोच रखंदड़ मीडिया आहे उहा ख़ुशि न हुई ऐं चवनि पिया त शायदि अञा वधीक सख़्तु लहजो अख़्तियार करणु घुरिबो हुयो। ऐं इंडिया पाकिस्तान जो जेको हिन वक़्तु ख़ासि तौर ते जेका इहा माज़ाराई वारी सूरत हाल आहे, हिन में ॼण मीडिया बि वॉरियर्स वारो रोल प्ले करण लाइ तयारु वेठी आहे त असां बि जेको आहे सो डिस्कोर्स में नैरेटिव में पोइ हिते न हटूं बल्कि असां खटी ॾेखारियूं। इंडियन जेको हॉक मीडिया में वेठो आहे उनखे असां शिकस्त ॾियूं। मीडिया बि ॼण हिकिड़ो बैटल ग्राउंड बणिजी वई हुई। सो मां सम्झां थो ॾाढो अनफॉर्चुनेट आहे असां जहिड़नि मुल्कनि में जिते एॾा मसइला आहिनि। हाणे हिकिड़ो जेको हिन में अहम मसइलो आहे उहो आहे व्यू पॉइंट जो। ऐं मां ॾिसां थो इहो व्यू पॉइंट जेको आहे काफ़ी मुसलसल असांखे नज़र अचे थो। पाकिस्तान मुसलसल चाहे थो त हिंदुस्तान सां ॻाल्हियूं थियनि। वाजपेयी खे दावत ॾिनी नवाज़ शरीफ़, उनखां पहिरियों तव्हांखे यादि हूंदो त बेनज़ीर भुट्टो पंहिंजो सिक्योरिटी रिस्क जो पंहिंजो टाइटल खटियो जॾहिं हुन पंहिंजो तालुकात वधाइण पिया चाहिया हुन सां पंहिंजो राजीव गांधी सां। मुशरफ जे ॾींहंनि में मुशरफ वञी वाजपेयी साहिब खे हथु मिलायो। वरी जेको आहे ज़रदारी साहिब जे ॾींहंनि में बि असांखे उहो नज़र आयो। पाकिस्तान जो मुसलसल इहो मौक़ुफ़ आहे। तव्हांखे यादि हूंदो त शर्मुल शेख में जेका मनमोहन ऐं वज़ीर अज़म गिलानी जी मुलाक़ात थी उनमें बि पाकिस्तान इहो मौक़ुफ़ रखियो त भई दहशतगर्दी जा विक्टम असां बि आहियूं, असांजे हथ में न आहिनि। तव्हां सां ताउन जेको तव्हांखे खपे उहो असां तव्हां सां कयूं। पठानकोट जे मामले ते पाकिस्तान सां ताउन जी आच कई बाबा जहिड़े क़िस्म तव्हां चओ। पाकिस्तान जो व्यू पॉइंट इहो आहे त असांखे जेके मामलात ॻाल्हाइणा आहिनि उन्हनि खे असां कंहिं इवेंट कंहिं हुनजे करे डिसरप्शन में न आणियूं। पंहिंजो डायलॉग जो सिलसिलो हलंदो रहे, छाकाणि त उनमें जेके पाण कंक्लूड कंदासूं त हिननि जी ऑटोमेटिक शिकस्त थींदी। उनजे अगेंस्ट हिंदुस्तान जे अंदरि इहो आहे त भई न को बि वाक़ियो थिए थो पोइ उनजे मथां उहो था कनि। ऐं हाणे त पाकिस्तान जे अंदरि जेका ॿुधूं था पिया ख़ुदि जेको आहे अल्ताफ़ जहिड़े नमूने सां निकिरी साम्हूं निर्वार थियो आहे। कराची जे अंदरि केतिरा माण्हू ॿधा जिन कन्फेशन कयो आहे त उन्हनि राह खां ट्रेनिंग वरिती आहे। कलभूषण जी गिरफ़्तारी थी। इहो सॼो पस मंज़र मतिलबु ॿिन्ही पासनि खे जेकॾहिं तव्हां ॾिसो त कीअं एनालाइज़ कंदा? एक्चुअली साईं अनफॉर्चुनेटली इहा हिकिड़ी ट्रेजिडी आहे मॉडर्न टाइम्स जी त इंटरनेशनल लॉ जेको आहे उहो हाणे का बि स्टेट नथी मञे, अमेरिका समेत। ऐं इंटरनेशनल लॉ जे कमज़ोर हुजण जो सबबु हिकिड़ो त इहो जेका नॉन स्टेट एक्टर्स जी टेररिज़म आहे। छाकाणि त इंटर स्टेट रिलेशन्स में इंटरनेशनल लॉ अप्लाई थींदो आहे स्टेट्स जे मथां। पहिरियों दफ़ो हिननि यूनाइटेड नेशंस जे सिक्योरिटी काउंसिल में नॉन स्टेट एक्टर्स खे जेको आहे सो डिक्लेयर कयो टेररिस्ट ऐं थ्रेट टू पीस, न त आमतौर ते स्टेट्स थींदियूं हुयूं। सो हाणे हिकिड़ी बुनियादी शिफ्ट आई आहे, छाकाणि त ग्लोबलाइज़ेशन जे करे ऐं जेको तमामु घणी जेका माइग्रेशन्स थियूं आहिनि, जेको कल्चरल जेको हिकिड़ो नओं हिकिड़ो फिनोमिना शुरू थियो आहे त जेके एथनिक ऐं रिलीजियस मिनॉरिटीज़ आहिनि, कल्चरल मिनॉरिटीज़ आहिनि, उहे अचानक उन्हनि मुल्कनि में जिते मेजॉरिटी जो जेको हिकिड़ो व्यू चेंज थियो आहे ख़ासि तौर ते वेस्ट में, त उते हू ॾाढो इनसिक्योर फील थियूं कनि। ऐं उते उन्हनि में बि आइडेंटिटी क्राइसिस पैदा थियण जी हिकिड़ी शुरूआति थी वई आहे। उन्हनि मां कुझु नौजवान उन आइडेंटिटी जो जेको आहे सो हिकिड़ो इज़हार बि कनि था वायलेंस इस्तेमालु करे। जीअं रिसेंटली हाणे तव्हां ॾिठो न्यूयॉर्क में, त हिकिड़ी ॾाढी कॉम्प्लिकेटेड सूरत हाल आहे। पर इंडिया जे अंदरि जेका अञा वधीक ख़राबु सूरत हाल आहे उहा इन जे करे जो इंडिया हिकु त तमामु घणियूं आइडेंटिटीज़ आहिनि इंडिया में, एथनिक ऐं कल्चरल खां अलावा रिलीजियस हवाले सां बि। ॿियो त जेका हिकिड़ी मेजॉरिटी हिंदुत्व जी जेका आइडियोलॉजी आहे जंहिंजे प्रचार सां मोदी इलेक्शन खटी आहे, हू ॼण जस्टिफाइड थो सम्झे त मां उन आइडियोलॉजी जो जेको दिफ़ा कयां ऐं उन में जेके मिनॉरिटी रिलीजन्स आहिनि ख़ासि तौर ते मुस्लमान, उन्हनि खे हू पॉलिटिकली टारगेट थो करे। त हाणे हीअ जेका लेटेस्ट जेको आहे मूवमेंट शुरू थी आहे, जेको हिकिड़ो जेका अपसर्ज आयो आहे कश्मीर में, उन जे पुठियां ज़ाहिर आहे जेका इंटरनल पॉलिटिक्स आहे इंडिया जी,
उनजो तमामु घणो अमल दख़ल आहे ऐं ख़ुदि कश्मीर जे अंदरि जेका बीजेपी मिली गवर्नमेंट ठाही आहे उहा बि ज़ाहिर आहे उतां जे माण्हुनि जी रिप्रेज़ेंटेटिव गवर्नमेंट तस्लीम नथी कई वञे ऐं कश्मीर जे अंदरि हिकिड़ो वॾो हिकिड़ो ताव आहे ऐं नौजवान ख़ासि तौर ते जेको आहे जेको तमामु घणो कनेक्टेड आहे दुनिया में, हू सम्झे थो जे दुनिया जे हर कुंड में नौजवान विड़ी रहियो आहे, पोइ राइट ऐं रॉन्ग साइड ते, पर उहो निकितल आहे ॿाहिरि, फ्रस्ट्रेशन जो शिकार आहे। अहिड़े तरीक़े सां कश्मीर जे अंदरि बि थियो आहे, छाकाणि त हीअ जेका फिनामिना आहे इहा हिकिड़ी बिल्कुलु डिफरेंट फिनामिना आहे। हाणे इन में ज़ाहिर आहे हिकिड़ो जेको रिवायती तौर ते जेको रहियो आहे रवैयो इंडिया में, त उहो हिकदमि पाकिस्तान ते इल्ज़ाम लॻाईंदा आहिनि। हाणे हलो जीअं ई तव्हां इल्ज़ाम लॻायो था त पाकिस्तान ॼणो अची थो वञे फोकस में, जेके इंटरनल जेको मसइला आहिनि वञनि था, जेको आहे सो बैकग्राउंड में लाइ। ऐं उन खां पोइ रिसेंटली इंडिया जी डिप्लोमेसी ॾाढी शानदार रही आहे, ॾाढी हिकिड़ी सक्सेसफुल डिप्लोमेसी रही आहे मोदीअ जी। त मोदीअ पूरो फ़ाइदो वरितो आहे चाइना पाकिस्तान जी जेका इकोनॉमिक जेका कोalition चओ या जेके जॉइंट वेंचर्स आहिनि, ऐं उन सां जेको हिकिड़ो तासुर पैदा थियो आहे त पाकिस्तान ॼण त हिकिड़ो स्ट्रेटेजिक अलाए थियो आहे चाइना जो, उनजो पूरो मोदीअ फ़ाइदो वरितो आहे। ऐं हिकु त रिसेंटली अमेरिका सां हुन डिफेंस पैक्ट कयो आहे, जंहिंमें उहे हिक ॿिए जा अॾा इस्तेमालु करे सघनि था, जेको तमामु ॾाढी हिकिड़ी इम्पोर्टेंट डेवलपमेंट आहे हिन ख़िते। अमेरिका सां जेको रिसेंटली हिननि पैक्ट कयो आहे, डिफेंस पैक्ट कयो आहे, जंहिंमें अमेरिका इंडियन जेको आहे सो इस्तेमालु करे सघे थो फ़ौजी अॾा, ऐं इंडियंस अमेरिकन करे सघनि था हिन ख़िते में। ऐं उन खां पोइ इंडिया जो चङो ख़ासो स्ट्रेटेजिक अलायंस आहे अफ़गानिस्तान सां, ऐं उन खां पोइ अफ़गानिस्तान इंडिया जो वरी ईरान सां चङो ख़ासो जेको आहे सो इकोनॉमिक ऐं कंहिं हद ताईं स्ट्रेटेजिक अलायंस। जी हा, त हाणे उन में हिकिड़ो परसेप्शन इहो बि पैदा थियो आहे त पाकिस्तान आइसोलेशन जो शिकार थी वियो आहे, सवाइ चाइना जे पाकिस्तान सां कोई गॾु न बीठो आहे। मां रिसेंटली अमेरिका में हुउमि त उते मूंखे ॾाढो ख़ौफ़ थींदो हो जॾहिं मां इहो ॿुधंदो हुउमि वेही, जंहिंमें उहो पाकिस्तान खे आहिस्ता आहिस्ता हाणे टारगेट करणु शुरू कयो अथऊं, इकोनॉमिक सैंक्शन्स जी ॻाल्हि था कनि। ख़ुदि कांग्रेस जे अंदरि अहिड़ा डिबेट्स थिया आहिनि। हिकिड़ी ख़तरनाक क़िस्म जी कॉन्फ्रेंस थी उते, जंहिंमें इहो डिस्कशन जो जेको टॉपिक हो इहो हो त पाकिस्तान दोस्त आहे या दुश्मन आहे। ऐं उन खां पोइ रिसेंटली वरी जेको आहे सो हिकिड़ी इहा तक़ाज़ा कई वई आहे त पाकिस्तान खे तव्हां जेको ॾियो था एड, उहा एड तव्हां उनखे तव्हां इंडेक्स कयो, उन सां कनेक्ट कयो पाकिस्तान जी परफॉर्मेंस सां। कोalition सपोर्ट फंड वरी रोके छॾियो अथऊं असांजो। ऐं उन खां पोइ असांखे जेको मिलिट्री हार्डवेयर आहे उहो कोन था ॾियनि, एयरक्राफ्ट कोन कयूं, त साफ़ु लॻे थो त पाकिस्तान हिन वक़्तु तमामु घणी मुश्किल में अची वियो आहे। हाणे इन सॼी सूरताल में वरी अञा वधीक ख़तरनाक सूरताल जेका पैदा थी आहे, त पाकिस्तान जो ॿाहिरी सूरताल त ॾिसो था पाण तव्हां कहिड़ी वञे पई कॉम्प्लेक्स थींदी, पर अंदरि पाकिस्तान जी बि जेको आहे हिकिड़ी कशीदगी आहे पॉलिटिकल पार्टीज़ जे विच में, ऐं प्लस सिविल ऐं मिलिट्री रिलेशन्स जेके आहिनि उहे तमामु घणा जेको आहे सो हिन वक़्तु मूंखे नज़र था अचनि स्ट्रेन थी विया आहिनि, उन्हनि में तनाव आयो आहे, ऐं कंहिं हद ताईं हिकिड़ी हाणे मूंखे त लॻे थो त कम्पेटिटिव हिकिड़ो ट्रेंड पैदा थियो आहे। ऐं मथां इमरान ख़ान साहिब जी जेका सियाफ़त आहे, जेका बजाए हिकिड़े पॉलिटिकल मेच्योर पॉलिटिशियन्स जे उहो रोडनि रस्तनि ते निकिरी आयो आहे। इकोनॉमी तव्हांजी ॾींहों पोइ पोइते थी वञे, तव्हांजी FDIs जेके आहिनि उहे वञनि पिया किरंदा, जेके फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट आहे, सॼो तव्हांजो दारो वधंदी न ऑटोमेटिक जॾहिं पंहिंजो चाइना जी इन्वेस्टमेंट ईंदी, उनजे बावजूद बि हिन दफ़े बि जेको लास्ट हिन न चाइना जी इन्वेस्टमेंट जो त अञा ताईं असांजे बजट बुक्स में उहे ट्रेसिस कोन था मिलनि। इहो चाइना वारी इन्वेस्टमेंट जो जेको तस्वुरु आहे, इहो वरी त कॾहिं ॿियो प्रोग्राम कंदासीं, उहो हिकिड़ो ॿियो तस्वुरु आहे। चाइना पंहिंजूं कंपनीज़ आणे थी, पंहिंजी कंपनीज़ खे ई जेको आहे कॉन्ट्रैक्ट्स थी ॾिए, उहो पैसो असांजी इकोनॉमी में कीअं थो अचे उहो ॾिसणो आहे असांखे। पर इन्वेस्टमेंट इवन जेको लेबर जे प्रोजेक्ट्स ते थी, ॿुधो जेको लेबर इस्तेमालु थो थिए उहो बि चाइनीज़ था अचनि। मां चवां थो FDI त उनखे FDI जे पोर्टफोलियो में ईंदो न। FDI जेका थींदी आहे उन में जॉब्स क्रिएट थींदा आहिनि, ट्रांसफर ऑफ टेक्नोलॉजी थींदी आहे, कैपिटल एसेट्स परमानेंट फिक्स्ड एसेट्स क्रिएट थींदा आहिनि। $36 बिलियन जा बिजली घर जो थींदा न जॾहिं उहो ॾिसंदा बाद जी ॻाल्हि आहे। वी आर टॉकिंग अबाउट एज़ ऑफ नाउ, हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन में त इहे सभु तव्हांजो जेको सुवालु हो मां हुनजो जवाबु थो ॾियां त इन सॼे पस मंज़र खे ज़हन में रखणु घुरिजे त पाकिस्तान जी मौजूदा बेहक जेका आहे उहा ॾाढी हिकिड़ी तमामु घणनि मुंझारनि जो शिकार। न पर हिकिड़ी ॻाल्हि जेको दुनिया में जेको ख़ासि तरह अॼुकल्ह इहो तस्वुरु जेको ख़ासि तरह ही चाइना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर खां पोइ तव्हां ॾिसो था त असांजा जेके बि एनालिस्ट आहिनि, जेके असांजा हुअनि, उहे बिल्कुलु कैटेगरिकल चवनि था त भई हाणे न्यू अलाइनमेंट्स जेको आहिनि उहे थियनि पियूं,
उनमें जीअं तव्हां चओ था त अमेरिका हिंदुस्तान जी अलाइनमेंट आहे ऐं पाकिस्तान ज़ाहिर आहे चीन रूस अलाइनमेंट जेकॾहिं अलाइनमेंट्स नए सिर थियनि थियूं त ज़ाहिर आहे उनमें निकिरे पाकिस्तान चाइना सां रशिया सां उन अलाइनमेंट में बीहे थो त वॉट इज़ रॉन्ग विद दैट काइंड ऑफ चॉइस। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां अॼु चङी तरह सम्झो, मां कोशिशि थो कयां सम्झाइण जी। ॾिसो, पाकिस्तान चाइना सां कॾहिं बि उन तरीक़े सां उन स्ट्रेटेजिक कोalition या उन स्ट्रेटेजिक अलायंस में नथो अची सघे जहिड़े तरीक़े सां कोल्ड वॉर जे दौरान सोवियत यूनियन जा स्ट्रेटेजिक अलाइज़ हूंदा हुया। सोवियत यूनियन जेको हुयो उहो इक़्तिसादी तौर ते सियासी लिहाज़ खां ऐं वापार ऐं जेको आहे सो नाणे जे लिहाज़ खां मुकमिल तौर ते कैपिटलिस्ट वर्ल्ड खां कटियल हुयो, आज़ादु हुयो। सोवियत यूनियन कॾहिं बि अमेरिका जे मथां हुनजो को दारोमदार न हुयो। सोवियत यूनियन जूं एक्सपोर्ट्स अमेरिका कोन थींदियूं हुयूं। चाइना बुनियादी तौर ते बिल्कुलु हिकिड़ी मुख़्तलिफ़ क़िस्म जी जेको आहे सो उनजी रियलिटी आहे। चाइना अमेरिका जो वॾे में वॾो वापार जो जेको आहे सो पार्टनर आहे। चाइना ॿिए नंबर ते यूरोपियन यूनियन जो वॾे में वॾो वापारी पार्टनर आहे। टे नंबर ते चाइना हिंदुस्तान सां वॾे में वॾो हुनजो जेको वापारी पार्टनर आहे। यानी $80 अरब यानी अंदाज़ो कयो तव्हां त इहे टे मुल्क आहिनि न, टे ख़िता आहिनि जिन जे बारे में पाकिस्तान जो हिकिड़ो वेस्टेड इंट्रस्ट आहे। टिनी जा मुस्तक़िल केतिरी उहो असां अफ्रीका खे डिस्कस नथा कयूं, इहे त हाणे पूरी दुनिया सां आहे हुनजो। पर मां सिर्फ़ु ख़ासि उन्हनि इलाइक़नि जिते पाकिस्तान जेकॾहिं अॼु बि यूरोपियन यूनियन अमेरिका तव्हांजूं टेक्सटाइल्स जूं इम्पोर्ट बंदि करे छॾे त जेको हिन वक़्तु तव्हांजी इहा 15-16 बिलियन या 20 बिलियन ताईं जेका टेक्सटाइल जी जेका टोटल तव्हांजी एक्सपोर्ट थिए त उहा बि बंदि थी वञे। त पाकिस्तान चाइना ते जंहिं तरीक़े सां रिलाए थो करे, जीअं कंहिं ज़माने में ईस्ट जर्मनी या यूगोस्लाविया या चेकोस्लोवाकिया या क्यूबा सोवियत यूनियन ते कंदा हुया, ईअं पाकिस्तान नथो करे सघे। छाकाणि त चाइना डिपेंडेंट आहे अमेरिकन इकोनॉमी ते। चाइना ऐं अमेरिका जॉइंट पार्टनरशिप आहे उन्हनि जी वर्ल्ड ट्रेड में, त जेकर हू विढ़ंदा कोन। बट दे आर राइवल इकोनॉमीज एंड राइवल पावर्स। ॿुधो, हाणे राइवलरी जो कंसेप्ट छा आहे उहो डिस्कस करे था वठूं। यस, पर मां तो रेफरेंस ॾियां तव्हांजी हिन ॻाल्हि जो त इहो जेको इकोनॉमिक कॉरिडोर जेका ठहे थी, इनखे असां जेको एॾो वॾो एॾी वॾी इंपॉर्टेंस ॾिनी आहे, जो असां सम्झूं था त चाइना शायदि पाकिस्तान जे करे इन्हनि सभिनी मुल्कनि सां फिटाइण लाइ तयारु आहे ऐं शायदि पाकिस्तान ते जेकॾहिं को सुभाणे हमिलो थो थिए त इंडिया सां बि जेको आहे विढ़ण लाइ तयारु थी वेंदो। अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। असांखे इन ग़लतफ़हमी मां निकिरणु घुरिजे। न असांजे करे कीअं, ॾिसो न, साउथ चाइना सी जे अंदरि हुनजा कन्फ्रंटेशन हलनि थी पए। कंहिंसां थी हले? अमेरिकन सां। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, ऐं अमेरिका जेको नॉर्थ कोरिया जे पंहिंजो अंदरि साउथ कोरिया जे अंदरि जेको मिसाइल डिफेंस प्रोग्राम खयूं पियो अचे, उन ते चीन ऐं रूस गॾिजी हुनजे ख़िलाफ़ जेको बीठा आहिनि। ईअं न आहे त असांजे करे हुननि सां मां त असां त स्ट्रेटेजिकली चाइना ऐं अमेरिका उहे हिकिड़े राइवल जी सूरत में असांखे साउथ चाइना सी जे नज़र अचनि था। अमेरिका ऐं रूस जेको असांखे मिडल ईस्ट जे अंदरि राइवल रूस नज़र अचनि था। ईअं न ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त अमेरिका सेकेंड वर्ल्ड वॉर खां पोइ, ख़ासि तौर ते कोल्ड वॉर ख़तमु थियण खां पोइ, सोवियत यूनियन जे कोलैप्स थियण खां पोइ वॉज द सोल सुपर पावर, जंहिंजो पूरो एशिया पैसिफिक रीजन ते जेके हुन जा अलाइज़ हुया उन समेत कंप्लीट डोमिनेशन हुई। हाणे चाइना आहिस्ता आहिस्ता इमर्ज थो करे ऐं जीअं काइज़र विलियम चवंदो हुयो फर्स्ट वर्ल्ड वॉर खां पोइ प्लेस इन द सन, चाइना बि चए थो बाबा हाणे मूंखे पंहिंजो मुंहिंजो जेको एरिया ऑफ इन्फ्लुएंस आहे उहो महिरबानी करे तव्हां उहो मूंखे ॾियो। चाइना ईअं कोन थो करे सोवियत यूनियन वांगुरु त को मिज़िल क्राइसिस क्यूबा में पैदा करे उतो जेको आहे वही अमेरिका सां जहिड़ा करे न, या को ईस्ट यूरोप खे बचाइण लाइ। चाइना जेको रिवायती तौर ते सम्झे थो त भई हे असांजा स्ट्रेटली आइलैंड्स आहिनि या मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके जोग्राफिकल जेके हिन जा जेके फॾा रहिया आहिनि, उन्हनि ते चाइना जो पुराणो हिकिड़ो क्लेम आहे। उन्हनि खे क्लेम खे बि अहिड़े तरीक़े सां तो रिज़ॉल्व करण जी कोशिशि करे जंहिंसां हुनजी महादाराई घटिजे। अॼु ताईं ताइवान खे चाइना मिलिट्री एडवेंचर करे कब्ज़ो न कयो आहे। चाइना जी स्ट्रेटजी डिफरेंट आहे। उहो अमेरिका सां कॾहिं बि मिलिट्री, पहिरीं ॻाल्हि त चाइना ऐं अमेरिका जो को मैच ई कोन्हे मिलिट्री पैरिटी में। पर जेकॾहिं बिल फर्ज़ कजे बि, ठीकु आहे, चीन जेको डिफेंस बजट आहे
उन खां चवणो वधीक जेको आहे पंहिंजो डिफेंस बजट खां अलावा टेक्नोलॉजी जेको क्वालिटी ऑफ टेक्नोलॉजी जेका आहे उहा अमेरिका जी अञा चीन तमामु घणो यस यस तंहिंजे करे असां इन्हनि सभिनी रियलिटीज़ खे ॿियो असां पर रूस ऐं चीन जॾहिं गॾजनि था तॾहिं बि टेक्नोलॉजी वाइज़ बि पोइ मामला एॾो घणो परे नथा थियनि। रूस जी इकोनॉमी जेका आहे तमामु घणी प्रॉब्लम जो शिकार आहे। रूस जी बि ईअं खणी चओ त रूस बि रिएक्टिव मोड में आहे, हुनखे बि रद्देमल आहे रूस जो, छाकाणि रूस खे चइनी तरफ़नि खां हिननि घेरे छॾियो आहे। बेल्टिक रिपब्लिक्स, यूक्राइन, पोलैंड, इहो सॼो ईस्ट जर्मनी सॼो फ्री आया, इहो सॼो हुनखे इनसर्कल कयो अथऊं। तंहिंजे करे रूस ऑयल प्राइसिस वधणु कोन था ॾियनि, छाकाणि अमेरिका खे प्रॉब्लम कोन्हे, उन्हनि जे लाइ तमामु सुठो थियो आहे। तंहिंजे करे रूस ॿाहिरि निकिरी आयो आहे पंहिंजो को डेटरेंस क्रिएट करण लाइ, न्यूसेंस क्रिएट करण लाइ। हुननि अची जेको आहे सो अखाड़ो बणायो आहे वीचारो सीरिया, जिते हो पंहिंजी इंटरनेशनल जेके अथनि पंहिंजा हिसाब किताब हिक ॿिए सां पूरे करण लाइ हो अची स्टेक होल्डर थियो आहे हिन में मिडल ईस्ट में। सो इहो इहा बदकिस्मती आहे इन्हनि मुल्कनि जी, जॾहिं इहे जेके बिग पावर्स खे इन्वॉल्व था कनि इहे मुल्क पंहिंजी नाअहली पंहिंजी नालाइकी जे करे, त अल्टीमेटली उहे बिग पावर्स उन्हनि खे पंहिंजी गेम जो जेको आहे शिकार था कनि। न पर रूस जो त रोल जेको आहे पंहिंजो हिन में बि ख़ुदि ईरान वारी न्यूक्लियर डील में बि रूस जो तमामु इम्पोर्टेंट रोल हुयो, ईअं नथो करे। ॾिसो हाणे उहो ॿियो बहस आहे। ईरान जा मुल्ला जेके आहिनि ॾाढा इंटेलिजेंट आहिनि, ठीकु आहे न। ईरान जो मुल्ला जेको आहे ॾाढो फ्लैक्सिबल आहे, विड़िया आहिनि 1979 खां वठी वॉर जो शिकार रहिया आहिनि मिडल ईस्ट में। ॿियो हुननि जी फिटिया अची अरबनि जी, सऊदियुनि जी फिटिया, छाकाणि त सऊदियुनि जे अंदरि बि हुनजी जेकी शाही फैमिली आहे हुननि जे अंदरि बि काफ़ी तज़ाद पैदा थिया आहिनि। प्लस इहो आहे त ऑयल जेको हुयो, जेको वॾो हिकिड़ो स्ट्रेटेजिक वेपन हुयो जेको वेस्ट इस्तेमालु कंदो हुयो हमेशह, या वेस्ट खे जे ख़िलाफ़ु ब्लैकमेलिंग जे तौर ते इस्तेमालु कंदा, हाणे हुनजी का हैसियत ई न रही आहे। तंहिंजे करे अमेरिका लाइ पर्शियन गल्फ हाणे एतिरो कोई इम्पोर्टेंट कोन रहियो आहे। हो उन पर्शियन गल्फ जे करे वेही जेको आहे सो ईरान खे जेको टफ टाइम ईंदा ऐं सऊदी अरबिया सां अनकंडीशनल सपोर्ट रखंदा हुया, उन खां हाणे उहो पोइते हटिया आहिनि। अमेरिकन ट्रेडिशन रही आहे त हमेशह उहे नेशनल इंट्रस्ट खे जेको आहे सो हमेशह मथे रखंदा आहिनि। सो हुननि जे लाइ जॾहिं ओबामा जहिड़ो माण्हू कंहिं सोचियो हुयो, ॿ शयूं जेको आहे सो मुंहिंजे लाइ हिन वक़्तु आई एम इन अ शेल शॉक। हिकु त ओबामा क्यूबा वियो, बावजूदि ईअं त कास्ट्रो ओबामा सां हथु न मिलायो, उनजे बावजूदि ओबामा वियो। हिकिड़ो नंढिड़ो टाइनी आइलैंड आहे क्यूबा, मां जॾहिं मियामी में बीठो हुउमि त मूंखे साम्हूं नज़र पियो अचे त उहो नंढिड़ो हिकिड़ो टाइनी आइलैंड आहे, उन आइलैंड जी जेका सोवरेनिटी आहे उनखे लेजिटिमेसी ॾिनी ओबामा, वञी मिलियो उन सां। ॿियो जेको मतिलबु मज़ाकनि चइजे या हक़ीक़त में इहा बि हिकिड़ी शौक़ु आहे त फारूक सत्तार जेको आहे सो करारदाद पेश करे त इल्ताफ़ हुसैन खे जेको आहे तव्हां फारूक सत्तार जी करारदाद ते ॻाल्हाईंदासूं त जेका सिंध असेंबली में जेका फारूक सत्तार न कई बल्कि सैयद सरदार अहमद पेश कई, पर उन MKM जे पारां कई जंहिंजो सरबराह हिन वक़्तु जेको आहे फारूक सत्तार साहिबु आहे, उन बाबति बि ॻाल्हाईंदासूं। ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु जेके दौरा कया आहिनि, कराची जी सियासत जेका आहे उन ते गुफ़्तगू कंदासूं वक़फ़े खां पोइ असां गॾु रहजो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाइण गुफ़्तगू कयूं था कराची जी सूरत हाल ते। मुल्क जा नामियारा दानिश्वर तजनिगार एडवोकेट शाहब उसो साहिब सां गॾु अचो त उन सां गुफ़्तगू। उसो साहिबु, यकीनन तव्हां त अमेरिका में मज़ा पिया माणिया जॾहिं अल्ताफ़ हुसैन हिते ख़ौफ़नाक तक़रीरूं पिया कयूं ऐं हो पियो थियो। हाणे जेके डेवलपमेंट्स थियूं आहिनि, जीअं तव्हां पंहिंजो लास्ट पंहिंजो रिमार्क्स में चयो पिया त हीअ वॾी हैरानगी जी ॻाल्हि आहे, पर ज़ाहिर आहे इहो तव्हांजे साम्हूं थिए पियो। हाणे MKM हिकु तरफ़ इहा ॻाल्हि करे पई, ॿिए तरफ़ MKM कन्फ्रंटेशनल मोड में बि अचे पई। MKM पाकिस्तान जी ॻाल्हि कयां, मुतहदा क़ौमुनि पाकिस्तान, मतिलबु हुनजी मेयर साहिब जी घरवारी अॼु जेको आहे पंहिंजे कारकुननि खे अपील कई आहे त संडे ते अची जेको आहे क्लिफ्टन इलाइक़े में एहतजाज कयो त मुंहिंजे मुड़ुस जी जेका ट्रायल आहे उहा फेयर न पई थिए। ऐं हुन तरफ़ अची वियो आहे त भई हुन केतिरा कन्फेशन्स कया आहिनि पंहिंजी हुन में JIT जे अंदरि, जंहिंमें 12 में बि शामिल आहे, छाकाणि त उन वक़्तु ही जेको हुयो होम मिनिस्टर ऑफ सिंध जो।
छा फोर्सी कयो था, कीअं थो थिए कमु? साईं ॾिसो, जॾहिं पॉलिटिकल पार्टी अल्ताफ़ हुसैन साहब जेका ऑर्गेनाइज़ कई हुई पंहिंजो कल्ट पैदा करण लाइ, उन कल्ट में उनजा ॿ हिकिड़ा इमेजिस हुन बिल्ड कया। हिकिड़ो त इमेज इहो हो त हिकिड़ो बेनिवलेंट बेनाइन फादर लाइक फिगर आहे जेको मुहाजिर कम्यूनिटीअ जी जेको आहे सो हक़नि जे लाइ हर वक़्तु जेको आहे सो जंग पियो विड़े। ऐं ॿियो हिकिड़ो जेको हुनजो इमेज हो इहो हो त हिकिड़ो फेरोशियस क़िस्म जो माफ़िया डॉन हुयो जेको कंहिं बि डिसेंट खे कंहिं बि नाफ़रमानी खे क़बूल करण लाइ तयारु न हुयो ऐं फ़ौरन माण्हुनि खे जेको आहे सो माराए छॾंदो हुयो। जेका पिदराना जेका शफ़क़त वारो जेको इमेज जेको हुयो उहो हे लॉन्च पंहिंजो प्रोजेक्ट कंदो हुयो। पंहिंजी जेका हिन जी राब्ता कमेटी हुई लंडन जी ऐं कराची जी, उहो जेको माफ़िया वारो जेको हुनजो जेको इमेज हूंदो हुयो, इमेज छा जेका हक़ीक़त हुई किलर वारी, उहा सेक्टर इंचार्ज हूंदा हुया। जॾहिं रेंजर्स जी जेका ऑपरेशन शुरू थी त उन्हनि जेको हुनजो सेक्टर इंचार्ज वारो पावर हुयो उहो उन्हनि तबाह करे छॾियो। ऐं बाद में इहो साबित थियो त जेका हुनजी बेनाइन जेको हुनजो इमेज हुयो सो कॉल्ड जेको फादर ऑफ ईअं खणी चओ त मॉडर्न मुहाजिरिज़म जेका हुई, उहो त बिल्कुलु खोखलो हुयो। छाकाणि त जेको क़त्लेआम जेको वायलेंस हिन कयो पॉलिटिक्स जे अंदरि, उन में त हिन पंहिंजा ई माण्हू मारिया ऐं उहे माण्हू वीचारा इन जे करे हिन जे ख़िलाफ़ु न पिया अचनि जो उहे डिॼनि पिया। ॿी जेका हिन जेको हिन सिन कमिट कयो त हिन जनरल्स जे ख़िलाफ़ु डायरेक्ट ॻाल्हाइणु शुरू कयो ऐं उन खां पोइ आख़िरी जेको हिन चवंदा आहिनि ताबूत में जेको आख़िरी पंहिंजे ताबूत में हिन पाण जेका कोको हयो उहो हुयो जेको हिन पाकिस्तान जे वजूद जे ख़िलाफ़ु 22 अगस्त ते तक़रीर कई। उन खां पोइ पाकिस्तान जे ख़िलाफ़ु नारा लॻा कराची में। त हाणे उन खां पोइ हिनखे इहो अंदाज़ो न थियो त कराचीअ में जेको पब्लिक ओपिनियन आहे उहो हाणे तेज़ीअ सां चेंज थी वियो आहे। हिकु त जेको रेंजर्स जी ऑपरेशन्स खां पोइ कराची में जेको अमन अमान पैदा थियो उन सां कराचीअ में माण्हू ख़ुशि हुया ऐं MQM जी कॉल्स जे बावजूदि बि रेंजर्स जे ख़िलाफ़ु माण्हू निकिरण लाइ तयारु कोन हुया। पर हे शायदि नशे में रहे पियो या हिनखे हितां या हुतां जा जेके माण्हू हुयसि हुनखे मिसगाइड पिया कनि। हे उन सॼे पॉलिटिक्स खे सम्झी न सघियो त हिन वक़्तु पाकिस्तान जे अंदरि कराची जे अंदरि हिकिड़ी सूरत हाल डिफरेंट आहे। ऐं ॿियो त MQM जो कंहिं बि तरह सां हाणे न त फेडरल गवर्नमेंट खे हलाइण या बचाइण में को रोल आहे, न सिंध जी गवर्नमेंट खे बचाइण या हलाइण में। छाकाणि त पीपल्स पार्टी खे ज़रूरत हुई, नवाज़ शरीफ़ खे ज़रूरत बि कोन्हे का MQM जे मेंबर्स जी। त MQM वटि को अहिड़ो टूल कोन बचियो जंहिंसां उहो रिवायती तौर ते जीअं डंडे जी पॉलिटिक्स कंदा उहो करे सघनि। हाणे ॿ सवाल था पैदा थियनि। हिकिड़ो मां त हिकिड़ी ॻाल्हि कंप्लीट कयां त इन सॼे पस मंज़र में जॾहिं अल्ताफ़ हुसैन साहिबु पंहिंजो जेको आख़िरी हथियार हो उहो बि इस्तेमालु करे छॾियो त MQM जे लाइ ॿियो को ऑप्शन कोन हुयो सवाइ हिन जे त या त हो बि इन में इन जेको आहे सो रिएक्शन जो शिकार थियनि। इन्हनि जा जेके बि बचियल 2-3 अथनि मेंबर उहे बि लीडर्स जेके सो कॉल्ड आहिनि उहे बि सभु जेको ॿधिजी वञनि। उन खां पोइ पूरी पार्टी तबाह थी वञे ऐं पोइ हमेशह जे लाइ वेठा लोड़नि केसिस जेको आहे सो पिया महीननि जा महीना। छाकाणि त बेनज़ीर साहिबा जहिड़ी लीडर खे बि जेको आहे सो जॾहिं स्टेट जा ऑपरेशन्स थियनि था त सालनि जा साल वीचारी जेको आहे सो सिर्फ़ु कोर्टुनि जो ई शिकार रही। सो इन जे करे सेक्टर जॾहिं ख़तमु थी विया त MQM जी लीडरशिप वटि दिफ़ा हुयो ई कोन। नज़रियाती तौर ते हूअं ई दीवाल पड़ो कढी चुका हुया आहे काफ़ी अरसे खां वठी जॾहिं हिक ॿिए खे मारणु शुरू कयूं। त इन सॼे सूरत हाल में मां सम्झां थो जंहिं बि हिननि खे इहा तजवीज़ ॾिनी मशवरो ॾिनो त भई तव्हां हाणे डिसोन कयो। उहो अॼु इस्तीफ़ा ॾेई वियो ऐं डिसोन बैरिस्टर सैफ अॼु इस्तीफ़ा न उन डिनाए कयो आहे, इस्तीफ़ा न ॾिनई ताईं। मुंहिंजे ख़्याल में थी सघे थो एस्टेब्लिशमेंट सां ई हिननि जूं ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं हुजनि छो त -1 जो फार्मूलो त पुराणो हुयो। सो इहो सॼो जेको कुझु बि थियो आहे हिन में हिकु त कराची जी डेमोग्राफी चेंज थी आहे। हिकिड़ो सुवालु मुंहिंजो सुवालु इहो आहे त हाणे अॼु जेको आहे ख़ासि तरह कल्ह ताईं त हर कंहिंखे शक हुयो त न हीउ जेको आहे अखियुनि में धूड़ पिया विझनि
ही जेको आहे ही अल्ताफ़ हुसैन सां मिलियल आहिनि, पर जॾहिं कल्ह रेज़ोल्यूशन वञी मूव कयो अथऊं त उनखां पोइ लंडन खां बि रद्द अमल आयो आहे ऐं हू जेको थिए पियो। हाणे सवाल ॿ ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त इहो जेको MQM जो जेको बैलेट पावर आहे, आम तरह इहो चयो वेंदो आहे त उहो ड्राइव थींदो हुयो ॿिनि क़ुवतुनि खां। हिकिड़ो अल्ताफ़ हुसैन जी शख़्सियत ज़ात ऐं ॿियो जेको आहे उनजे कमांड में जेको बुलेट पावर हुयो। हाणे अॼु जेका फारूक सत्तार वटि MQM आहे उन जे पोयां उहे ॿई शयूं न आहिनि बकौल तव्हांजे। त रेंजर्स जेको आहे हुनजो जेको आहे बुलेट पावर खे जेको आहे उहो काफ़ी धकु ॾेई छॾियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त अल्ताफ़ हुसैन खां बि हू कल्ह जेको आहे पंहिंजो थी वियो आहे। हाणे इन कंडीशन में जेका पार्टी हिकिड़ी शख़्सियत जे गिर्द इवॉल्व थींदी हुई, उहा पार्टी हाणे इन जमहूरी बुनियादनि ते रिवायतनि ऐं क़दरनि ते हलंदी, उहा सर्वाइव कंदी, उनजे बारे में त उनजा प्रॉस्पेक्टस केतिरा? ॾिसो, हाणे जेका कराची में पॉलिटिक्स थींदी उन में कॉम्पिटिशन हूंदी त केरु वधीक मुहाजिर कम्यूनिटीअ जो जेको आहे सो प्रोटेक्टर आहे। हाणे कॉम्पिटिशन हलंदी मुहाजिर एथनिक कार्ड ते, ऐं उन में वरी हिननि खे बैलेंस बि रखिणो पवंदो। माना नैरेटिव उहो साॻियो हूंदो जेको अल्ताफ़ हुसैन शुरू कयो, वरी बैलेंस बि रखिणो पवंदो त पाकिस्तानियत बि, छो त हाणे हिन ते इल्ज़ाम लॻी वियो आहे त तव्हां इंडिया जा एजेंट आहियो, तव्हां जेको आहे ख़ासि तौर ते MQM जी जेका लीडरशिप आहे त तव्हां रॉ सां गॾु तव्हांजा रॉ सां बि रिलेशन रहियो आहे, ऐं अल्ताफ़ हुसैन जी जेका, छो त सभु अल्ताफ़ हुसैन जा ई पैदा थियल आहिनि, त हिननि खे इहो बि बैलेंस रखिणो पवंदो त उहो पाकिस्तानियत खे बि जेको आहे सो उजागर कनि। ऐं मुहाजिर कार्ड जेको आहे सो उहो हाणे तेज़ीअ सां जेको आहे सो खेॾण जी कोशिशि कंदा। कॉम्पिटिशन थींदी हिन सभिनी चइनी फोर्सिस में, जेको आहे सो सरज़मीन पाकिस्तान थी वई, हक़ीक़ी बि शायदि उनखे बि कुझु हाणे स्पेस मिले। पोइ हिननि जा जेके रिवायती पंहिंजा इलाइक़ा आहिनि, उते जेके हिननि जा हिकिड़ो जेको पंहिंजो जेके कैप्चर्ड कॉन्स्टिट्यूएंसीज़ आहिनि या जेके रिवायती तौर ते कॉन्स्टिट्यूएंसीज़ आहिनि, उन्हनि में हे पंहिंजा पॉकेट्स झलींदा। ऐं ॿिए तरफ़ अल्ताफ़ हुसैन जेसि ताईं जीअरो आहे उहो बि पंहिंजो हिकिड़ो रोल प्ले कंदो। पर छाकाणि त अल्ताफ़ हुसैन खे कराचीअ में एस्टेब्लिशमेंट ऑर्गेनाइज़ेशन ठहणु न ॾींदी, तंहिंजे करे अल्ताफ़ हुसैन वटि पेर न हूंदा, हथ न हूंदा कराचीअ में, पर अल्ताफ़ हुसैन वटि पुठियां वेही पंहिंजो जेको हुनजो जेको बि इमेज आहे उहो हो इस्तेमालु करण जी ज़रूरु कोशिशि कंदो। थी सघे थो नंढड़ो ग्रुप हिकिड़ो ॿियो ठहे, पर इन द नियर फ्यूचर मूंखे नथो लॻे त अल्ताफ़ सां को बि ओपनली आइडेंटिफाई थियण लाइ तयारु थींदो। हिन जो बेनिफिशरी जेको मूंखे इन द लॉन्ग रन नज़र थो अचे उहो मुस्तफ़ा कमाल नज़र थो अचे। छाकाणि त मुस्तफ़ा कमाल जेके ॻाल्हियूं पे कयूं उहे ॼण आहिस्ता आहिस्ता हाणे अनफ्लोल्ड थियूं थियनि ऐं उनजी पोज़ीशन मज़बूत थींदी। ऐं मां सम्झां थो त थी सघे थो अॻिते हली हिकिड़ो मेजर फैक्शन जेको आहे, मतिलबु इहे मेंबर्स समेत पोलिटिकल पार्टीज़ जा जेके लेजिस्लेटर्स आहिनि उहे समेत जेको आहे सो वञी मुस्तफ़ा कमाल सां जेको आहे सो वञी जुड़जनि। ऐं थी सघे थो त हिकिड़ो नंढड़ो रंप बचे MQM जेका पाकिस्तान चवनि था हिनखे सतार वारी, या थी सतार पाण बि हुन सां मिले। छाकाणि ॾिसो, मुस्तफ़ा कमाल हिकिड़ी ॻाल्हि कल्ह बिल्कुलु सही कई त हे अॼु बि हिननि मां काफ़ी जेके लीडर्स आहिनि फारूक सत्तार जे सां गॾु जेके बीठा आहिनि, उहे अॼु बि ज़हनी तौर ते अल्ताफ़ हुसैन सां गॾु आहिनि। मजबूरी सिर्फ़ु इहा आहे त हिते कराचीअ में हिननि खे ॾंडो नज़र थो अचे। जेकॾहिं इहो हलिया विया, जेकॾहिं लंडन, मुस्तफ़ा कमाल चयो त जेकॾहिं इवन फारूक सत्तार बि लंडन हले वञे त उते बि उहो पाकिस्तान जे ख़िलाफ़ु नारा हणंदो, या मुस्तफ़ा अज़ीज़ाबादी पाकिस्तान अची वञे त उहो पाकिस्तान जे हक़ में नारा हणंदो। माना हिननि जी दिलि में जेको आहे सो अञा ताईं का अहिड़ी मतिलबु देयर इज़ नो रियल चेंज ऑफ हार्ट। हाणे हिकिड़ो ॿियो सुवालु आहे जो हिते मां सम्झणु चाहियां थो त हिकिड़ो स्पेस, हिकिड़ो वैक्यूम क्रिएट थियो आहे अल्ताफ़ हुसैन जे मतिलबु हिन कराची जे जेका पॉलिटिक्स जे अंदरि जेको हुनजो जेका लेजिटिमेस हुनजी जेका प्रेज़ेंस हुई, जेका हुनजी कमांड हुई। हाणे जेके बि मां फिज़िकली जेके शयूं हिते ऑपरेट कंदियूं उहे अल्ताफ़ हुसैन जी कमांड खां सवाइ ऑपरेट कंदियूं। छा इन में जेको असांखे 13 में नज़र आयो त शायदि इमरान ख़ान स्पेस वठे पियो हिननि इलाइक़नि जे अंदरि, या जमात इस्लामी 2002 जी चूंडुनि में जेको आहे जीअं इमर्ज कयो हुयो, बल्कि पहिरें जेको आहे 2001 जी जेका आहे पंहिंजो हुनजो सिटी नाज़िम बि हुननि जो थियो हुयो, या जीअं हाणे ख़ुदि नओं वॾो वज़ीर जेको आहे उहो कराची जे अंदरि जॾहिं हाणे बारिशूं थियूं त वियो हिकु होटल ते वञी वेठो। अॼु जेको बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु निकितो आहे ऐं हुननि जेको आहे पंहिंजो सेनेटर जेको आहे सईद गनी खे बि जेको आहे अहम मिनिस्ट्री ॾेई
लेबर जी ऐं कराची जे जेके अंदरि जेके पॉकेट्स आहिनि हुननि जा उन ते छा जेके इहे पाकिस्तान लेवल जी पॉलिटिक्स के अंदरि ख़ासि तरह इहे टई पार्टियूं ऐं हिकिड़े ज़माने में नून लीग बि कुझु पॉकेट्स मां वोट खणंदी रही आहे, इहे चारई पार्टियुनि जे लाइ बि को स्पेस आहे त इन जा जेके पंहिंजा पंहिंजा पॉकेट्स आहिनि उन सां गॾो गॾु जेको आहे ख़ुदि जेको आहे उर्दू स्पीकिंग उन्हनि आबादियुनि ताईं पेनिट्रेट करे सघनि? ॾिसो, इन जो दारोमदार आहे नंबर 1 त कराचीअ में इस्टेब्लिशमेंट जेका आहे उहा कहिड़े तरीक़े सां थी अकोमोडेट करे मौजूदा MQM खे। जेकॾहिं मौजूदा MQM खे इस्टेब्लिशमेंट सपोर्ट थी करे ऐं इन शर्त ते थी करे त भई तव्हां असांजे जेको आहे सो दस्ते रास हलंदव त पोइ मौजूदा MQM जेको आहे कुझु न कुझु वक़्तु कढंदी। पर जेकॾहिं सफ़ा हिनखे ख़तमु करण लाइ हुननि केसिस जीअं हलनि था, हिननि जूं गिरफ़्तारियूं वञनि थियूं वधंदियूं, हिन जो पूरो जेको ऑर्गेनाइज़ेशनल स्ट्रक्चर आहे उहो जेकॾहिं सफ़ा टुटी पुटी थो पए त पोइ यकीन अञा स्पेस पैदा थींदी। ॿी ॻाल्हि इहा त कराची जा जीअं मां गुज़ारिश कई त मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि जिते हाणे मुख़्तलिफ़ एथनिक कॉन्स्टिट्यूएंसीज़ आहिनि जेके हाणे पहिरों शायदि उन तरीक़े सां नज़र न ईंदियूं हूंदियूं न ईंदियूं हुयूं, हाणे उहे सभु आहिस्ते आहिस्ते नज़र अचणु शुरू थींदियूं छाकाणि त हाणे ख़ौफ़ जी जेका सियासत हुई उहा ख़तमु थी वई आहे। हाणे हज़ारा बि पंहिंजो कोशिशि कंदा, सराइकी स्पीकिंग जेके आहिनि उहे बि कंदा, सिंधी बि जेकॾहिं किथे किथे आहिनि त उहे बि पंहिंजो नज़र ईंदा, ॿाहिरि निकिरंदा। पश्तून किथे किथे जो सिंधी मुंहिंजे ख़्याल में वन ऑफ द मेजर मतिलबु सिंधियुनि जो क्लस्टर्स आहिनि न, हिकिड़ी जॻह ते कंसंट्रेटेड न आहिनि। जिते आहिनि उहे नज़र ईंदा। हाणे असांखे पश्तून वोट आहे उहो नज़र ईंदो। त शुरू में त मां सम्झां थो त जेके जेके एथनिक अपील वारियूं पार्टीज़ आहिनि, हाणे अनफॉर्चुनेटली असांजी जेके पीपल्स पार्टी खे ई इहो वोट मिलंदो सिंधियुनि जो, छो त नेशनलिस्टनि में त एतिरी सम्झ आहे कोन, एतिरो इंसाइट ई कोन्हे जो हिते अचनि ऐं एॾी माना कराची एथनिक पॉलिटिक्स खां अञा ताईं साफ़ न थींदो? बिल्कुलु न थींदी, छाकाणि त इहो ट्रेंड वधंदो, छाकाणि त अल्टीमेटली मां सम्झां इमरान ख़ान न ईंदो जंहिं वटि एथनिसिटी न आहे, जमात इस्लामी न ईंदी जंहिं वटि एथनिसिटी न आहे, पीपल्स पार्टी न ईंदी जंहिं वटि इमरान ख़ान बि एथनिसिटी ईअं इस्तेमालु कंदो त हिते उर्दू स्पीकिंग खे बीहारंदो। इमरान ख़ान बि उहा ई पॉलिटिक्स कंदो। भला छा जमात इस्लामी जेका हूंदी उहा एथनिक न हुई छा? जमात इस्लामी जे ज़माने में ॿोली जा हंगामा थिया। जमात इस्लामी जेका 1970s जी हुई उहा MQM जे जेका कट्टरपणो आहे, एंटी सिंधी जेको हुनजो हिकिड़ो रोल रहियो आहे, उनखां वधीक जमात इस्लामी जो रोल हुयो। उहो फ़र्क़ु इहो त हो मुहाजिरिज़म में सिंधी जेको आहे सो कल्चर सां विढ़नि, हे मज़हब खे पिया इस्तेमालु कनि त इस्लाम मानता ई नहीं है किसी क़ौमियत को। त अहिड़े तरीक़े सां कराची में, छो त कराची रिवायती तौर ते उर्दू स्पीकिंग खे ई वोट ॾिनो आहे। कराची वारनि जेको उर्दू स्पीकिंग आहे घणो करे पंहिंजी कॉन्स्टिट्यूएंसी खे ई वोट ॾिनो आहे। सो इन जे करे मां सम्झां थो त कुझु वक़्त ताईं इहो ट्रेंड अञा थी सघे थो वधंदो, छो त इहो बहरहाल सोचणु त इल्ताफ़ हुसैन खे जंहिं तरीक़े सां सीन तां हटायो वियो आहे ऐं जेके हुनजा जाला हुया, अल्ताफ़ हुसैन जा जेके छा चइजे जेके हुनजा जानिसार हुया उहे अॼु उनखे गारियूं था ॾियनि, त इहो उतां जो जेको लोकल माण्हू आहे जेको अल्ताफ़ हुसैन खां यकीननि कंहिं न कंहिं हद ताईं जेको अञा ताईं थी सघे थो मुतासिर हुजे, उनमें उन्हनि जो अञा ताईं फेथ हुजे, उन्हनि खे यकीननि इहा ॻाल्हि वणंदी त न हूंदी। सो हिन वक़्तु कराची जो जेको वोटर आहे उन लाइ बि हिकिड़ो कन्फ्यूजन ज़रूरु आहे त उहो छा कनि। पर वरी बि मां सम्झां थो अञा 2 साल पिया आहिनि हिन में कराची में, जीअं मां गुज़ारिश कई त जेका MQM वारी पॉलिटिक्स आहे उहा टुटंदी, उहा मुख़्तलिफ़ धड़नि में, पोइ उहे कुझु मिलंदा हक़ीक़ीअ खे, कुझु मौजूदा MQM खे, कुझु जेको मुस्तफ़ा कमाल खे शायदि वधीक मिलनि, छाकाणि त मुस्तफ़ा कमाल ॼण त मोरली जेको पियो चयो उहो साबित थियो आहे हाणे। ऐं अल्ताफ़ हुसैन तक़रीर खां पोइ ॼण त मुस्तफ़ा कमाल खे पाण उनजे जेको स्टांस हुई उनखे ॼण त जस्टिफाई करे छॾियो ऐं हे त हाणे मजबूरनि अल्ताफ़ खे गद्दार था कोठनि, हुन त पहिरियों कोठे छॾियो, तंहिंजे करे हो हाणे वधीक पाण खे सुरखरू थो सम्झे। पर पीपल्स पार्टी जा बि ज़ाहिर आहे वोट बैंक रहियो आहे, पूरो मलीर रहियो आहे। लियारीअ में हमेशह पीपल्स पार्टी खटंदी रहंदी आहे, कंहिं ज़माने में सेंट्रल में ई पीपल्स पार्टी खटंदी हुई। हे जेको बलोच आहे हुनजो पीउ जेको हूंदो हुयो, छा नालो हुउसि, मुजाहिद बलोच, छा नालो हूंदो मुजाहिद जो पीउ जेको आहे सही न, जेको हाणे जो MNA आहे बलोच, हुनजो पीउ पीपल्स पार्टी जो शायदि लेबर जो मिनिस्टर हूंदो हुयो, उहो खटंदो हुयो। ऐं पीपल्स पार्टी मुराद बलोच जी ॻाल्हि कयो न, मूंखे यादि मुजाहिद बलोच मुंहिंजे ख़्याल में, मूंखे यादि थो पए जेसिताईं। एनीवेज़, अच्छा, हे जेको जितां फारूक सतार खटंदो आहे मेमणनि वारो इलाइक़ो,
खोड़ कॉन्स्टिट्यूंसीज़ आहिनि जिते हाणे बाक़ाइदा इलेक्शन थींदी ऐं कराची जी जेका पॉलिटिक्स आहे उहा हाणे कॾहिं बि जीअं पहिरों हिकिड़ी प्रिडिक्टेबिलिटी हूंदी त बसि हे त सभु MQ में खणी वेंदी सेंट्रल में ऐं साईं जेको आहे इवन नॉर्थ में, हाणे ईअं कोन थींदो। हाणे कुझु पॉकेट्स हिननि जा बि आहिनि, साउथ में जहिड़ो थींदो तव्हांजो लियारी मलीर मतिलबु कराची में तव्हां हाणे आज़ाद इलेक्टोरल पॉलिटिक्स मां सम्झां थो त हाणे कराची में पॉलिटिक्स जेका आहे उहा यकीनन एथनिक हूंदी पर मल्टी पार्टी हूंदी ऐं मुख़्तलिफ़ जेके पॉलिटिकल जेके पार्टीज़ आहिनि उन्हनि जे लाइ हाणे ॼण त स्पेस वधंदी। ॾिसूं त ANP मोटे थी या ANP जेको जंहिं तरीक़े सां हुनखे हितां भॼायो वियो जिहादनि जे थ्रू, ANP जेको वापसि अचे थी पंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी वरी जेको आहे सो ॿिए तरीक़े सां ऑर्गेनाइज़ थी करे। सो हाणे कमिंग मंथ्स में जेको आहे सो कराची जी सूरत हाल मां सम्झां थो पॉलिटिकल लैंडस्केप जेको आहे सो तब्दील थींदो। असांखे बि जेको आहे सो हाणे ख़ासि तौर ते असांजा जेके सिंधी नेशनलिस्ट आहिनि उन्हनि खे बि घुरिजे त उहो कराची में अचनि। सिंधी नेशनलिस्ट कराची में अची नेशनलिस्ट पार्टियूं जेको सही आहे, हैदराबाद मां खटे आयूं आहिनि, सखर मां खटे आयूं आहिनि, कराची में हाणे लाड़काणे मां खटे आयूं आहिनि, मीरपुर खास मां खटे आयूं आहिनि, बाक़ी कराची बचे थो तंहिंजे लाइ अचणु घुरिजे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ ऐं इजाज़त सदाईं गॾु।